अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कयूं था त हीअ जेके बरसातूं थियूं आहिनि, डिज़ास्टर आयो, उनखां पोइ वधि खां वधि जेको आहे सिंध अंदरि नुक़सानु थियो आहे ज़राअत जो। ज़राअत जेको सिंध असांजो 70% ज़रई ज़राअत ते डिपेंड करे थो। हिन वक़्तु असां अगरि ॾिसूं त बरसातनि खे 1.5 खां 2 महीना थी विया आहिनि, पर उन बावजूद बि हिन वक़्तु सिंध जे अक्सर इलाइक़नि में, अक्सर ज़मीननि में, अक्सर आबादियुनि में अञा ताईं बरसाती पाणी बीठो आहे जेको निकाल न आहे थी सघियो। नतीजे में जेके फसलूं तयारु बीठल हुयूं उहे ख़राबु थियूं, उहे तबाह थियूं, उहो नुक़सानु अलॻि थियो। ॿिए पासे वरी इन बरसाती पाणी निकाल न थियण जे करे हाणे जेका नई फसल आहे उहा पोखे न पई सघिजे। नतीजे में हाणे फूड सिक्योरिटी जो मामिलो पैदा थी सघे थो। कणिक जेका हींअर पोखण जे लाइ जो टाइम अची रहियो आहे उनखे पोखण जे लाइ जेको आहे ज़मीनूं ख़ाली न आहिनि, जंहिं करे आबादगार बि परेशान आहिनि ऐं गॾोगॾु हुकूमत बि थोरी घणी किथे किथे परेशान नज़र अचे पई त अगरि हीअ कणिक न पोखिजी सघी त असां वटि जेको आहे कणिक जी खोट थींदी, अटे जी शॉर्टेज अॻे ई मुल्क में ऐं ख़ासि तौर ते सिंध में तमामु घणी आहे। हिन वक़्तु अॻे जेके फ्लोर मिल्स वारा आहिनि, जेके अटे चकियुनि वारा आहिनि, उहे एहतिजाज थियनि, उहे एहतिजाज करण ते मजबूर आहिनि, छो जो उन्हनि खे जेका कोटा तहत उहा कणिक न पई ॾिनी वञे। ॿिए पासे असां इहो बि ॾिसूं पिया त मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ जेके सिंध जा इलाइक़ा आहिनि उते हिकिड़े पासे अटो अणलभ थी वियो आहे, त पासे जेको आहे अटे जा रेट जेके आहिनि उहे वञी चोट चढ़िया आहिनि। ऐं गॾोगॾु जेके आबादगार आहिनि, जेके हारी आहिनि, उहे तमामु घणो मुतासिर थिया आहिनि हिननि बरसातनि में, छो जो जेके ज़रई ज़मीनूं आहिनि उन्हनि मां पाणी निकाल न थियण जे करे हिकिड़े पासे त ज़राअत जो त नुक़सानु थिए पियो, त ॿिए पासे असीं अगरि ॾिसूं त वबाई बीमारियुनि जनम वरितो आहे, जंहिंजे करे जेके मालवंद माण्हू आहिनि, जंहिंजा माल आहिनि उहे बीमार थी रहिया आहिनि। जेका लाइव स्टॉक आहे उनखे नुक़सानु थियण जो ख़दशो वधी वियो आहे। गॾोगॾु जेके आम पब्लिक आहे, माण्हू आहिनि, उन्हनि में बि पेट चमड़े जूं बीमारियूं वधियूं आहिनि। सॼी सूरत हाल ते अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेका सूरत हाल किथे बि वञे, फूड सिक्योरिटी जो मामिलो ख़ुदा न ख़ास्ता अगरि पाकिस्तान में पैदा थिए थो त उन जा केतिरा ख़तरनाक नतीजा थी सघनि था। ऐं ख़ासि तौर ते जेको ज़राअत खे नुक़सानु थियो आहे उनजी बहाली जे लाइ छा करे सघिजे थो। असांखे जॉइन कयो आहे सैयद नदीम शाह साहिबु, आबादगार आहिनि ऐं ज़रई माहिर आहिनि, तमामु घणियूं जेके जिन्सूं उन्हनि ते महारत रखनि था। उनखां अलावा जेको मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेके ज़राअत थिए थी उन्हनि ते ॾाढी सुठी प्रैक्टिस बि आहे साईं जी आबादगार। ऐं मुख़्तलिफ़ जेके सिंध ऐं पाकिस्तान में ज़राअत जे हवाले सां जेके मामला थियनि था उन्हनि में न सिर्फ़ु उन्हनि जा मेंबर आहिनि, पर उन्हनि जा जेका फ़ैसिला साज़ कमेटी जा बि मेंबर आहिनि। साईं तव्हांजी महिरबानी। नदीम साहिबु, तव्हां असांखे जॉइन कयो। पहिरीं त असां थोरो ख़ाली ओवरव्यू कयूं, 2 महीना जेके थी विया आहिनि बरसाति, अञा ताईं पाणी बि निकाल न थियो। अगरि अंदाज़ो लॻाइजे, को काथो लॻाइजे त भई ज़रई नुक़सानु केतिरो थियो आहे, त केतिरो सम्झो था तव्हां? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं, जेकॾहिं ज़राअत जो रुगो सिर्फ़ु ज़राअत जो असां हिसाबु लॻाईंदासीं त वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट आहे त सिंध खे $350 अरब जो नुक़सानु थियो आहे ज़राअत में। सही। जेके बीठल फसल विया आहिनि, जेके अॻिते न पोखे सघंदा, ऐं जेका ज़मींदारनि जी सीड़े पई आहे, जे पाकिस्तानी रुपनि में हिसाबु लॻाइबो त 1000 अरब रुपए जो नुक़सानु थी चुको आहे हेसी ताईं। इन में आऊं तव्हांखे घर ऐं ॿियो इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कोन थो करियां। माल मवेशी बि तक़रीबन 5 लख जानवर हेसी ताईं मरी चुका आहिनि। ॿहिराड़ी जे माण्हूअ जो जेको बि दारोमदार ज़राअत सां गॾोगॾु माल ते आहे। तव्हां ॾिसो, तव्हां हाणे ज़िक्र कयो हो त ॾाढियूं बीमारियूं लॻियूं, मच्छर लॻा, दस्तनि जी बीमारी थियूं, तंहिंखां पोइ मलेरिया थियो, वरी मुदे जो बुखार थियो, उल्टियूं थियूं, डेंगी। हाणे इहे माण्हू सभु दरबदर आहिनि। 1000 अरब रुपया त विया पंहिंजी जाइ ते, पर जेके माण्हू पंहिंजे घर घाट छॾे रोडनि रस्तनि ते वेठा आहिनि, ऐं चवां थो इहे जेके साहिब हैसियत माण्हू आहिनि, जेके बि वज़ीर साहिबान आहिनि, इहे उन्हनि खे दावत थो ॾियां, अचो हिकिड़ी राति अमीं बची ते तंबूअ में वेहो, पंहिंजा ॿार बचा वठी, त तव्हांखे हिन ग़रीब जो अहसासु थिए त कीअं ग़रीब इन रोडनि ते वेठो आहे, वॉशरूम में कीअं थो वञे, पीअण जो पाणी कोन्हे। तव्हां मूंखे ॿुधायो, हींअर मूं TDS चेक कराई, हिन में 1300 TDS जो पाणी अचे पियो असां वटि वाहन में, इहा जेको बीठल आहे उनजो। माण्हुनि खे आबादी वई, घर विया, माल वियो, पीअण जो पाणी कोन्हे, अटो कोन्हे, केॾां वञनि? तव्हां हिकिड़ो हिकिड़ो कटो ॾिनो, भला छा इहो कटो 3 महीना हलंदो छा? 2 महीना थिया आहिनि, तव्हां अञा संभरो पिया? तव्हां छा कयो आहे? NDA में छा कयो आहे? PDA में छा कयो आहे? सूबाई हुकूमत छा कयो आहे? जॾहिं त इहे PDA में NDA में ठहियूं ई न लाहियूं त का अहिड़ी अंदेशो थिए कंहिं बि नुक़सान जो, अभी तयारी करियो। मुंहिंजे ख़्याल सां त इहो जेको बि नुक़सानु थियो आहे, इहो 60% असां घटि करे सघूं हा जे हिन जी असांजी
पहिरीं तयारी जेकर हुजे 2010 वारी अगर बोर्ड भी ज़हन में हुजे असांजे कि उहा हुजे हा, पर ही पहिरीं ॿुधायूं न त असीं लंघ जेके आहिनि पाणीअ जा कुदरती जीअं पराण ढोरो आहे हाकड़ो आहे असां इहे खोले छॾियूं आहे अहिड़े तरीक़े सां हर हंधि ढोरा आहिनि कुदरती लंघ आहिनि सभिनीनि ते कब्ज़ा आहिनि या मुंहिंजा आहिनि या ॿिए जा आहिनि या टे जा आहिनि मतिलबु लोकली माण्हू जा आहिनि अमेरिका त अची कब्ज़ो कोन कयो आहे ढोरनि ते या को ॿिए अंग्रेज़ अची कयो आहे या धारीअ माण्हू अची कयो आहे असां मां ई माण्हुनि मां कयो आहे के वॾेरे जो हूंदो को MNA जो को MPA जो को ॻोठ वारनि जो हूंदो त इहे घटि घेड़ सभु खोले छॾींदा ऐं जीअं LBOD आहे उनखे थोरो तयारु करे छॾींदा 4000 क्यूसिक जी जाइ ते उहा 11,500 क्यूसिक उन पाणी कयो आहे शाबाश आहे LBOD जे ऑफिसरनि खे जिन्हनि हिनखे संभालियो आहे भला थोरो घणो पाणी निकिरे पियो हिन पासे खां सही हेॾां त राइट साइड ते RBOD बि ईअं ई आहे ॿिया इलाही ज़िला आहिनि जंहिंमें ड्रेनेज सिस्टम ई कोन्हे जॾहिं अंग्रेज़ ही 1932 में ठाहियो पर 1898 में जॾहिं इहो ठाहियो मिठड़ाऊ कैनाल पहिरीं हिननि इहो ठाहियो 1898 में इनखे कैनाल जो मुंहुं उन टाइम ते हिननि रिसर्च करे प्लान करे चयो त बाबा हीअ असीं वाह ठाहियूं पिया पर ड्रेनेज सिस्टम ज़रूरु ठाहियो जे बरसातूं वधीक पइजी वयूं त माण्हू न ॿुॾनि फ़सुल न ॿुॾनि 1898 खां हीअ साल थियो अञा ताईं हिन खां ड्रेनेज नथो ठहे नाला वॾा था थियनि बाबा रेन वाटर हार्वेस्ट करियो बाबा ही अलाह जी रहमत बाबा अलाह जी रहमत ऐं ही कम वारा जेके सो हिनखे ज़हमत था ठाहियो त इहो असांजे हुक्मरान जी सख़्तु नाहली आहे ऐं आउं उन में कुझु ॾोहो असांजे वोटरनि जो बि ॾींदुसि तव्हां ॾिसो ॿियनि सूबनि में जेको MNA MPA आहे उनखां उनजा माण्हू पुछाणो था कनि हीअ अमानत आहे हीअ अवी हुननि ते थोरो करे था वोट ॾियो त घटि में घटि पंहिंजो हक़ त वठो पिनण केसी ताईं हलंदो यार ही इज़त वारो माण्हू त कटे जे लाइ लाइन में बि नथो बीह सघे हुनखे बुरो थो लॻे पर जॾहिं बुख लॻे थी त हू बि ॿियनि वांगुरु मजबूर थो थियो वञे साईं अच्छा साईं इहो ॿुधायो हीउ जेको असां तव्हां ड्रेनेज जी ॻाल्हि कई त ड्रेनेज जो हींअर अगरि सिस्टम ते ॻाल्हि कयूं त ड्रेनेज हिन वक़्तु मौजूदु कहिड़ियुनि कहिड़ियुनि ज़िलनि में असां घुटकी घाटी अगरि ॻाल्हि कयूं बदीन ताईं त इहो हिकिड़े पासे ठीकु आहे LBOD जो हिकिड़ो स्ट्रक्चर मौजूदु आहे त इहो किथां खां आहे ऐं हिन वक़्तु LBOD जो सांगड़ खां मथां खां नवाबशाह जो पाणी खणे थो उन खां परते कान्हे उते मथे अपर सिंध में कुझु जायुनि ते ड्रेनेज जो सिस्टम आहे पर उनजी का कनेक्टिविटी को छोड़ कोन्हे सही माने में जंहिंजे करे उहो चोक थो थियो वञे LBOD जेको आहे सो सांगड़ जो आहे 2 तालका सिर्फ़ु 2 तालका मीरपुर ख़ास जो हिकिड़ो तालको बदीन जा 2 तालका सॼो सांगड़ बि न सॼो मीरपुर ख़ास बि न ऐं सॼो बदीन बि न हैदराबाद टंडोलायार मटियारी टंडो मोहम्मद खान जो अधु ज़िलो इन में को ड्रेनेज सिस्टम कोन्हे ठीकु आहे ई कोन मूरे ई कोन्हे ऐं उहो ठाहियो ई कोन्हे करे हिननि वरी अची वञो राइट साइड ते त राइट साइड ते LNB ड्रेन ऐं इहे ॿियूं जेके ड्रेनूं आहिनि इहे अचनि थियूं इहे कुझु वञी मंछर में थियूं किरनि पर इन खे बि त वरी अॻियां त ॾियो न कनेक्टिविटी मंछर भरिजो थी वञे त दादू वारा था ॿुॾियो मरनि जोही वारा था तबाह थियनि जोही वारा या सुकनि या ॿुॾनि जहिड़ो बदीन सां हाल आहे सही हक़ीक़त में त सिंध सॼो वेले में आहे इहो आहे टेल में पोछड़ में सोकड़ बि सिंध खे मिले त ॿोॾ बि सिंध खे मिले मूं अॼु खां 15-20 साल पहिरीं जॾहिं मुशर्रफ हिन बिग डैम्स जो कयो तॾहिं मूं हुनखे चयो ऐं हुन इन ॻाल्हि खे मञियो चेयरमैन वावडा खे चई त ही शाह साहब जी ॻाल्हि सही आहे मूं चयो त बाबा जॾहिं असांखे पाणीअ में तव्हीं हिसो ॾियो था पोइ ॿोॾ में बि असांखे हुन ॿोॾ जो हिसो ॾियो न ॿिया सूबा बि त खणनि न जे भला नथा खणनि त RBOD कंप्लीट कनि ऐं मंछर जी तव्हांखे ॿुधायां फीज़िबिलिटी ढंढ जी डैम जी ठहे 30 साल थी विया आहिनि वावडा वटि अॼु बि पिया आहिनि उहे पर मुंहिंजे ख़्याल में इलाही वक़्त खां हुक्मरान जेके आहिनि से दादू घर आया आहिनि उन्हनि को CEC में ऐं पंहिंजो अॻियां जेके फेडरल कमेटियूं आहिनि कंहिं कोन कयो MNA साहिबान बि आहिनि MPA साहिबान बि आहिनि ऐं मर्कज़ में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे ही मंछर आहे अॻियां किंजर आहे कंहिं सीरियसली वरितो ई कोन मतिलबु त हाणे लॻे ईअं थो त हिन वारी बोर्ड में इहे इंतज़ार में वेठा त भले इहे ॿुॾनि इहे सड़नि इहे यूनाइटेड नेशन वारो इहो अचे वॾो माल ॾे पोइ असीं खाई वञूं हेठिन खे कुझु कोन अव्हांखे किथे रिलीफ जो कमु ॾिसण में अचे थो साईं मूंखे त नथो ॾिसण में किथे नज़र कोन आयो एतिरो न आयो असां वटि जेके मटियारी में सिजावल में हिते जेके बि सामान वग़ैरह जेके विराया कया आहिनि इन में कंहिं में बि मूंखे NDMA या PDMA जो कोन थो ॾिसण में अचे ॾिनल का बि शइ हुजे त अलाह बहितर थो ॼाणे त असांखे खपे त इन्हनि खां बि त हिसाब वठूं न जॾहिं असीं हिकिड़े सियासतदान खे चऊं था त बाबा तो हीउ तो पंहिंजी हैसियत खां वधीक माल ठाहियो आहे हीउ ॾे हिकिड़े ऑफिसर खे बि था चऊं पोइ हीउ इदारा छाजे लाइ ठाहिया अथऊं इहो को क़याम छॾाईंदा छा असांजी
इहे आबादगारनि जे लाइ आहिनि, हिन मुल्क जे लाइ, ऐं असां ई तव्हांजे टैक्सनि जा आहिनि। सही पाणी जी हिकिड़ी बोतल वठण वञो, 30 रुपए जी बोतल आहे त 15 रुपया उन ते टैक्स आहे, टैक्स उहो आहे। असीं था ॾियूं। हुकूमत थोरो कोन थी करे माण्हुनि खे इहा शइ ॾेई, हुननि जो हक़ आहे। माचिस जी डॿीअ ते बि टैक्स आहे, चांहि जी पतीअ ते बि टैक्स आहे, खीर ते बि टैक्स आहे। त इहे सभु शयूं ज़ाहिर आहे जॾहिं हर शइ हिते माण्हू जेको टैक्स बि ॾियनि था, उन खां पोइ सवाल करणु जेको आहे इहो बुनियादी हक़ आहे हर माण्हू जो, पंहिंजी हुकूमत खां, पंहिंजी रियासत खां सवाल करे सघे थी। नाज़रीन, जहिड़े क़िस्म जो डिज़ास्टर आहे, जहिड़े क़िस्म जी तबाही थी आहे सिंध में, अहिड़े क़िस्म जी ऐं इन खां वधीक जेको आहे उनखे बहाली जे लाइ बि सख़्तु ज़रूरत आहे। ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जोड़ियूं था, वरी वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में बोड बरसाति ऐं उनमें थियल नुक़सान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। नदीम साहब, ब्रेक खां पहिरीं जेका तव्हां ॻाल्हि कई पिए, त अगरि असां पाण हिकिड़े अंदाज़े मूजिबि लॻायूं त तमामु घणो वॾो नुक़सानु आहे। ऐं सिंध में अगरि इन बरसातनि जी थोरी अगरि हिस्ट्री ते नज़र विझूं त तव्हांखे कीअं थो लॻे इहे बरसातूं जेके हींअर थियूं, अहिड़े क़िस्म जूं बरसातूं, अहिड़े क़िस्म जा मींहं पहिरीं वसिया? हा हा, ऐं 1973 खां ॿनी ॿारे पंहिंजे वालिद सां गॾु ॾिसणु शुरू कयो अथमि। 76 में बि हिकिड़ी वॾी बोड आई, महा बोड आई, इन खां पहिरीं 58 में आई, उहा त असांखे यादि कोन्हे, असीं नंढा हुआसीं। उन खां पोइ 76 खां पोइ वरी 88 में आई, घारा पिया सिजावल खां ऐं मथां खां, उहे जेके ॻोठ वोठ सभु ॿुॾा, बरसातूं थियूं। 1992 में तेज़ बरसाति पई, घारो कोन पियो पर बरसाति पई। 93 में बरसाति पई। तंहिंखां पोइ तव्हांखे यादि हूंदो त 2010 में इहो थियो, 2011 में तेज़ बरसाति पई, जंहिंमें इहे सभु एरिया ॿुॾा। हीउ हिकिड़ो साइकिल आहे जेको मूं पंहिंजे 50 साल ज़मींदारी संभालण में ॾिठो आहे। हर 8 खां 12 सालनि में हिकिड़ो अज़गैबी क़िस्म जो बरसाति ऐं ॿोॾि ईंदी आहे। इहो हिकिड़ो साइकिल आहे। ऐं जेकॾहिं तव्हां इहो ॾिसो त इहा नेचुरल कुदरती शइ हले थी। अॼु खां 4-5 हज़ार साल पहिरीं दरिया मीरपुर वटां हलंदो हो, वरी उन खां पोइ कुझु वक़्तु नसरपुर वटां हलियो, वरी पोइ अची हिते जबल रोकियो अथसि न त दरिया अञा बि घस ॻोल्हिया। हाणे तव्हां सोचो त इन दरिया रुख छो मटायो? पाणी पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे। हुते जेके घर हुआ उते माण्हुनि पोइ दरिया जे विच में सोढ़ो कयो, इन करे दरिया मटंदो आयो, जाइ छॾींदो आयो। हाणे हिते हिन दरिया खे वरी सोढ़ो कयो अथनि। इहा आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां, 2-3 सालनि में अलाह न करे पर इहो वरी घारा पवंदा, इहो नुक़सानु थींदो। हैदराबाद में कॉलोनियूं ठहियूं आहिनि, मथे पुलियूं, दरिया जो पेट किथे किथे 12-13 किलोमीटर आहे, पुल ठहे थी 2 किलोमीटर जी। सही पकड़ियो, तव्हां हुनखे सोढ़ो था करो त प्रेशर थींदो। अच्छा, तंहिंखां सवाइ दुनिया जहां में जेके वॾी वॾी रिवर्स आहिनि, थेम्स आहे, दरिया नील आहे, उन में रिवर टेमिंग हूंदी आहे। जीअं हाणे मूं ॾाढ़ी ठाराई आहे त मूं खत ॾियाराए, न त ॾाढ़ी जेका असां थोरी सुठी न लॻंदी। त इन करे दरिया में जिते बि मिटी ट्रिमिंग ऐं टेमिंग, टेमिंग माना सिधो करणु, ट्रिमिंग माना सोटाई साफ़ करणु। त जिते दरिया में वारी छॾी आहे उते पाणीअ में छा मशीनूं वॾियूं रखंदा आहिनि, ॿेड़ियुनि में, शिपिन में, उहो हली वारीअ खे उनखे खोटींदियूं रहंदियूं आहिनि। वहंदड़ पाड़ी में त दरिया पंहिंजो घस ठाहे वरी असुलो खे घस खां वञे थो। ठीकु, ज़मींदारी बंदि बि आहिनि, कब्ज़ा बि आहिनि, कॉलोनियूं बि आहिनि, पर ख़ुदा हाणे हिन दरिया खे न छेड़ियो, न त इहे माण्हू तबाह थी वेंदा। कुझु ग़रीब माण्हू जो ख़्यालु कनि, इहे जेके वॾेरा शाही, ऑफिसर शाही या ॿिया जेके बि वेठा आहिनि हाकुमुल वक़्तु, न त इहे अवाम रोडनि ते निकिरी ईंदी, तंग आया त जंग आया त पोइ लिकण जी जाइ कान मिलंदी। जहिड़ी तरीक़े सां हीउ नुक़सानु थियो आहे, हिन में हर माण्हू इहो चवे त गवर्नमेंट जो हिन में वॾो किरदारु आहे, उन्हनि जो जेको गैर संजीदगी ऐं जेको वक़्तु ते ज़ाहिर आहे जेको 2010 वारी बोर्ड खां ई सबक़ु हासिलु न करे सघिया। हाणे कीअं था सम्झो त अगरि ख़ुदा न ख़ास्ता, छो जो फोरकास्ट हींअर जेका ॿुधाई पई वञे या वरी जेका प्रिडिक्शन आहे हींअर, त भई ईंदड़ साल जेको मॉनसून थींदो उहो हिन खां वधीक थींदो ऐं वधीक जेको आहे वसकारो बि तेज़ हूंदो, मुदत बि उन तेज़ वधीक हूंदी। त अगरि अहिड़ी सूरत हाल रही त तव्हां छा सम्झो त सिंध गवर्नमेंट हुजे या पाकिस्तान जी हुकूमत हुजे, असांजी रियासत इन जे लाइ तयारी कंदे नज़र अचे पई, या हीउ बसि उहो ई थींदो जीअं 2010 में थी वियो, बसि इमदाद अची वई, कुझु माण्हू पंहिंजे उनखे रिलीफ मिलियो, ॿिया दरबदर अॼु ताईं जेको आहे बहाल न थी सघिया आहिनि? साईं, मूंखे नथो लॻे। मतिलबु त नंढा हूंदासीं त ॿार पाण में झेड़ो कंदा त कांग ईंदो, झपो ॾेई रेवड़ी खणी वेंदो, गुड़धाणी असांजी खाई वेंदो। पोइ वॾियूं वीचारियूं चवंदियूं त कांग खे लुड़ में मज़ो, माना गोड़ में ॿार वेड़े आदेसी हुनखे मिलियो।
ही उहो कांग वारो मज़ो पिया वठनि असां आवाम खां त इहे भले ॿुॾनि त असीं इमदाद वठूं सॼो जो सॼो खाई वञूं ओघराई बि न ॾियूं। ऐं चवां थो 50% बि जेकॾहिं ही बजट पंहिंजो लॻाई न, ॿियो भला खाधऊं पीतऊं कमीशनूं ॾिनऊं सभिनि ॿियनि इदारनि खे बि ॾीनि था, रुॻो ही चोर कोन्हे, खाइण में सभु गॾु हाँ सही 50% बि जे ही कमु सही कनि त असीं बची सघूं था, ठीकु असां ही बचा थी सघे थो। फ्लोरिडा जो आउं तव्हांखे अमेरिका जो मिसाल ॾियां, उन में अहिड़ा तबाह कुन साइक्लोन ईंदा आहिनि समुंड जा हिन जा। पोइ महीने उते साइक्लोन आयो, हुकूमत सभिनीनि खे ॿुधायो त बाबा पंहिंजियूं अहिड़ियूं अहिड़ियूं जेके छितूं आहिनि ॿियूं आहिनि उन्हनि खे संभालियो, हेठि वारे पासे बेसमेंट वारे पासे मां सामान कढी विच में रखो, कुझु पंहिंजी खाद खुराक जो बंदोबस्तु करियो, ऐं हुननि उते उहे जेके गटर जूं लाइनूं हुयूं उन्हनि खे साफ़ करे छॾियूं। तूफ़ान आयो, 10-12 ॾींहं तूफ़ान रहियो, हिकिड़े ॾींहुं बि हुननि जो का घस बंदि कोन थियो, हिकिड़ो माण्हू हुनजो परेशान कोन थियो। बाक़ी हाणे लाज़मी एॾो वॾो तूफ़ान आहे, किथे को मुंहं में अची वियो, के लापरवाही कई, जीअं छोकिरा छोकिरा हूंदा आहिनि त असीं ॾिसूं उहे को लुड़ी वियो, को उहा ॿी ॻाल्हि, पर नुक़सानु आउं सम्झां थो 5% खां मथे न थियो हूंदो, न त हुते बि अहिड़ी तबाही अचे हा। त दुनिया जहां अचे थी, हर हंधि तूफ़ान अचनि था, को पाकिस्तान में नई शइ कान्हे, ऐं असुल खां ईंदा रहिया आहिनि। मुंहिंजो दड़ो छा आहे, मुंहिंजो दड़े जी खोटाई थी आहे त ख़बर पई आहे हिकिड़े ॻोठु ॿियो ॻोठु टियों ॻोठु, माना इहे बि उन टाइम ते बि इहे तबाहियूं ईंदियूं हुयूं न, इहे ॿुढा पोइ हुननि मथे कयो, वरी ॿुढा वरी मथे कयो, हाणे 400 फुट ताईं हेठि विया आहिनि, टियों ॻोठु निकितो आहे, ऐं ईअं ई हड़प्पा में आहे। त ही अलाह साईं जे तरफ़ां थींदा आहिनि, इन खे संभालिजे। नीदरलैंड में मूं ॾिठो त बरसाति जेका पई थी, जर्मनी हॉलैंड में जेका बरसाति पई थी, रोडनि ते ई हुननि जा उहो पाइप ई लॻा पिया आहिनि, सॼो मिठो पाणी खणी था वञनि जमा था कनि। सही हिते नथो लॻी सघे छा? असीं नंढा हूंदा हुआसीं कराची में ट्रामनि में घुमंदा हुआसीं, पावली हूंदी ईअं गोल सुराख वारी पावली ॾींदी, पोइ चवंदा हुआ ॿार आयो हवालो चई आना अञा छोटा ट्राम में घुमो। उन टाइम ते जॾहिं ट्राम हली पई त माना अॼु त असांखे हिते अलाए छा हलणु खपे, त इहा नियत कान्हे साहब लोगनि जी। आउं त चवां थो त हिननि खे सभिनि खे इन शइ ते ख़्यालु करणु खपे, अॻिते जो सोचणु खपे। हीअ मुल्क ऐं क़ौम वॾी असांजे लाइ हिकिड़ी सहूलियत आहे, सुकून आहे, खाइण जी आज़ादी, पीअण जी आज़ादी, सुम्हण जी आज़ादी, इबादत करण जी आज़ादी। सही। अच्छा नदीम साहब, इहो ॿुधायो त बरसाति जेको सिलसिलो रहियो, उन में अगरि पाण ॾिसूं त डिघे मुदे वारा जेके कहिड़ा नुक़सान थिया आहिनि यार। हिकिड़ा त ठीकु आहे, हिकिड़ा माण्हू उन्हनि जा घर किरी पिया, ठाहे छॾींदा, पाणी निकिरी वेंदो, पर ज़रात खे या वरी असां ओवरऑल अगरि ॻाल्हि कयूं त अहिड़ा कहिड़ा नुक़सान आहिनि जिन जो भराव, जिन जी बहाली वॾे अरसे खां पोइ वञी थींदी? हा साईं, हाणे हिन में छा आहे त जिते जिते सिम जा खारा पाणी जिन बि बनियनि में वञी बीठा आहिनि, उहे ज़मीनूं 4-5 साल ताईं आबादी कोन थी थियूं। ॿियो जेके रोड रस्ता लंघ कचे में पके में माण्हू जा जेके असुल पेचरा सॾिबा हुआ, उहे सभु ख़राब थी विया, किथे मिटी अची वई, किथे हू कोन थियो। ॿियो जेके पका घर आहिनि जिन माण्हुनि जा, भला जंहिंजी झोपड़ी उहो खणी काठियूं ॿियूं बि खणी हणंदो आहे त उन सां बि वियल, उहे घर सभु विया। ओडकी भित वारा जेके बि घर हुआ कची मिटी वारा, उहो 100% तबाह थी विया। बाग़ात विया, बाग विया, बाग। किलो 1.25 लख एकड़ ते किलो सिंध में लॻे थो, ऐं पाकिस्तान जो 95% किलो सिंध में लॻे थो। 60% बसर पाकिस्तान जो सिंध में लॻे थो, उहो वियो। 1.25 लख एकड़ जो केलो तक़रीबन लख एकड़ ते वियो हलियो। इहो केलो जेको हींअर तव्हांखे 100 रुपया डज़न मिले पियो, अलाह ख़ैर करे, इहो 500 रुपया डज़न मिलंदो। अटो कल्ह मूं बाज़ार मां घुरायो, 160 रुपया किलो अटो मिलियो आहे। हाणे जेका अॻियां आऊं सूरत हाल पियो ॾिसां, जेका डिघे अरसे लाइ जेको फूड सिक्योरिटी जो मसइलो थींदो, उहो इहो मसइलो थींदो त सारियूं असांजियूं तक़रीबन 45-50% ख़तमु थी वियूं। कणिक असीं 60% ते पोखे कोन सघंदासीं। हाणे हिकिड़ो माण्हू जे कणिक न हुई त चांवर बि पचाए ते खाधई। असां वटि लाड़ में त असीं चांवरनि जी मानी बि खाऊं था, ऐं कराची में कुझु खारा दर ऐं मीठा दर वारा इलाइक़ा आहिनि, उते माण्हू ॻाढ़े चांवर जी मानी अञा बि खाईंदा आहिनि। हाणे उहा बि जेकॾहिं 50% घटि थी त हाणे हिकिड़ो छा थींदो त वर्ल्ड बैंक जी मीटिंग में असां ॻाल्हायो पिया त फूड सिक्योरिटी जो त अवेलेबिलिटी, अफोर्डेबिलिटी, असेसिबिलिटी। हिकिड़ो त अटो मौजूदु हुजे, ॿियो वठण जी ताक़त हुजे, टियों उन अटे ताईं पहुचण जी ताक़त हुजे। हाणे जे हैदराबाद शहर में अटे जो स्टॉल लॻो पियो आहे त मटियारी वारो केॾां वेंदो? इन्हनि 3 शयुनि ते आऊं जेको अॻियां ॾिसां पियो, उहो खाद पीत जो मसइलो ॾिसां पियो। भाॼियूं महांगियूं जेका ॻाल्हि थिए पई उहा उन में माना
बिल्कुलु सही आहे, ख़दशो आहे। बिल्कुलु सही आहे। ऐं हिननि पेशन गोई कई आहे त पारा पवंदा सी लंबो थींदो, जे ख़ुदा न ख़ास्ता सी लंबो पए थो, पारो पए थो, आउं तव्हांखे लिखी थो ॾियां त कणिक जो फसल बि ख़राबु थींदो, मटर बि ख़राबु थींदो, चणो बि ख़राबु थींदो, मसूर बि ख़राबु थींदी, तूरियो बि ख़राबु थींदो। अच्छा, हिन में अगरि असां फ़ाइदनि जी ॻाल्हि कयूं त कुझु शयुनि जा नुक़सान बि हूंदा आहिनि, कुझु शयुनि जा फ़ाइदा बि हूंदा आहिनि। जॾहिं हीअ जेका तेज़ बरसाति थी आहे त हिन जो को ज़राअत में को फ़ाइदो बि नज़र अचे? साईं फ़ाइदो इहो आहे त हीअ जेके लंघ इहे जेके मींहं पिया हिन में अलाह साईं असांखे इहो सबक़ु ॾिनो त पंहिंजी तयारी करियो। ठीकु आहे। हज़रत यूसुफ या हज़रत मूसा वारे जे दौर में इहो हिकिड़ो आयो, मूंखे यादि नथो बि कहिड़े नमूने कहत जेको अचणो हो जेके, त उन दौर में जेको हो त उन टाइम ते बि जॾहिं 7 सालनि जो अन्न रखी था सघिया त छा अॼु 5000 साल खां पोइ अहिड़ी टेक्नोलॉजी में असीं नथा रखी सघूं? सही। असांखे उन लाइ तयारु थियणु खपे। ॿियो इहो त असांखे जितां ही पाणी वहियो आहे इन असांखे लंघ ॿुधायो आहे त बाबा हीउ मुंहिंजो सिस्टम आहे जेको आउं हितां खां वञा पियो, हितां अचां पियो, हुन पंहिंजो रस्तो ॿुधाए छॾियो। हाणे इहा हुन असांखे घस ॾिनो त हिननि घसनि ते तव्हीं पंहिंजो घर न ठाहियो, थोरो परे थियो, मथां वारी जाइ ते ठाहियो, ऐं जिते ठाहियो उते हिन बरसाति वारे पाणी खे बंदि ॾेई पंहिंजे लाइ 6 महीननि जी हिकिड़ी रिथाबंदी करे छॾियो। ऐं थर वियो हुउसि कुझु महीना पहिरीं त उते मूं ॾिठो त नंढा नंढा डैम उते ठाहिया, उहे इरिगेशन जा ठाहियल आहिनि। बाबर अफंदी हूंदो हो उन टाइम ते, उन उते उहो ठाहे छॾिया। त माण्हुनि खां मूं पुछियो, चई त 600 एकड़ 800 एकड़ 2000 5000 एकड़ असीं करियूं पिया, आबाद करियूं पिया। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको काछो आहे, जबल आहे, इन में जबलनि जे विच विच में टुकड़ा आहिनि जेके आबादी थियण जहिड़ा, असीं उते नंढा नंढा अहिड़ा डैम ठाहे छॾियूं। मूं इराक में ॾिठा, ईरान में ॾिठा, सऊदी अरब में ॾिठा, हिन दड़ियुनि जे विच में हेतिरो बि पॉन्ड ठहियो पियो आहे, उन में पाणी स्टोर कयो अथनि। त असां इन हाणे जेकॾहिं असीं मंछर खे डैम था ठाहियूं त इहो बरसाति जो पाणी हिकिड़ो जेको अचे थो उन डैम में स्टोर थी वेंदो। वरी जेॾी महिल खोट थी थिए त इहो असांखे वरी वापसि दरिया में विझी असीं इस्तेमालु करे सघूं था। अहिड़े ई तरीक़े सां असां किंझर था करियूं, जे किंझर थी वञे त असांजे कराची जे पीअण जो पाणी ऐं अधु ठठे जो आबादी जो पाणी थी वेंदो। त इहे वरी सबक़ु अलाह साईं ॾींदो आहे। ऐं तकलीफ़ जेका बि ईंदी आहे इन में हर तकलीफ़ खां पोइ आसानी आहे बेशक, त अलाह ताला इन में बि असांखे सबक़ु ॾिनो आहे सुधरण जो, सिखण जो, सोचण जो। बशर्त आहे त असीं सुधरी सघूं ऐं सिखी सघूं। ब्रेक वठी हुई साईं। नाज़रीन, ॻाल्हि ॿोली जो सिलसिलो जारी आहे, वठूं शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। सर प्रो ऐं जेका ब्रेक खां पहिरीं ॻाल्हि कईसीं पिए त सुधरण जे लाइ जेको असांखे 2010 में बि हिकिड़ी ख़तरनाक क़िस्म जी बोड हुई, उन्हनि मां बि सबक़ु न हासिलु करे सघियासीं। 2011 वारी बि न हासिलु करे सघियासीं, 2020 में बि मींहं पिया, 2020 में पिया अहिड़ा। त ऐं मौसमियाती तब्दीली सॼी दुनिया ॻाल्हि करे थी, चवंदा त हीअ बि जेको सॼो आहे मौसमियाती तब्दीलियूं, क्लाइमेट चेंज जेको थियो आहे सॼी दुनिया जो, ऐं उहो असांजे ख़िते ते बि असरु थिए पियो। त इन में अगरि मौसमियाती तब्दीली जी ॻाल्हि ई आहे त पोइ उन जो असरु बि आहे त असां मौसमियाती तब्दीली आहिनि या एनवायरमेंटल चेंज जेको अचे थो उन जे हवाले सां केतिरा सेंसिटाइज़ आहियूं असां? साईं असां वटि अहिड़ी का माण्हुनि खे ॼाण कान्हे। ऐं जेको हिते फॉरेस्ट ॿेले खाते वारनि शुरू कयो 10 साल पहिरीं खां वण पोखण जो, हाणे हर हंधि ॾिसां थो त माण्हू जेको आहे सो गॾे गाॾी में बि चकियूं खणियो पियो वञे, त पंहिंजी सुस्की में बि खणियो पियो वञे, त टेले ते बि खणियो वञे। इहा सुजागी ऐं ॿेले खाते वारनि जे सोशल फॉरेस्ट्री वारनि खे शाबाश ॾींदुसि त हाणे तव्हांखे वणकार हर हंधि मिलंदो। बहिराड़ी में अॻे माण्हू सम्झ में आया, घरनि में लॻाइनि पिया, ही पिया लॻाइनि। ऐं उन में हिननि माण्हुनि खे इहा ॻाल्हि गुज़ारिश कंदुसि त वण तव्हीं भले हणो पंहिंजे बननि सां, साइडनि तां, पटड़ियुनि सां, ॻोठनि में, पर घरनि वटि जेके हणो से फ्रूट वारा, खजी जो वणु हणो, अंब जो वणु हणो, ॼमूं हणो, पपीतो हणो। ऐं किचन गार्डनिंग जो मुस्तफा नांगराज वारनि इहो शुरू कयो, ज़रात खाते वारनि। इस्लामाबाद में बेगमूं छितुनि जे मथां बंगलनि जे भाॼियूं पोखियो वेठियूं आहिनि, उहे सॼो ॾींहुं खाइनि पियूं, माण्हुनि खे पैक करे। असीं ॿहिराड़ी वारा वरी वञूं था सुबुह जो वञी शहर मां था वठी अचूं भाॼी। इहा ज़्यादती आहे न साईं। असांखे के मना त कोन कयो असीं हिकिड़ो ॿारो पंहिंजे लाइ पोखियूं। त इहो असांखे करणु खपे इन हिसाब सां, ऐं कोशिशि करियूं त कुदरत जे ख़िलाफ़ु न वञूं। इहे जेके बि नुक़सान थियनि था, जॾहिं असीं नेचर जे कुदरत जे ख़िलाफ़ु था वञूं उन में था अचनि। मिसाल तव्हांखे ॾियां थो, अमेरिका आहे, चाइना आहे, ॿिया जेके मुल्क तरक़ी याफ़्ता आहिनि, उन्हनि कारखाना आया, हीअ आया, हू आहे, गर्माइश, कार्बन पियो निकिरे। पाकिस्तान जो हिसो आहे 0.8%।
ऐं नुक़सान पाकिस्तान में भरे आहे सॼो धूं कार्बन एमिशन हुननि जी आहे पर क्लाइमेट चेंज जंहिं ॾींहुं खां दुनिया ठही आहे तॾहिं खां आहे सही अॼोको फीचर कोन्हे इहो भउ न कनि ढेजारी न इहो कुदरत जो अमल आहे जे ईअं न हुजनि त किथे किथे खोटाई करियो तव्हांखे दफ़न थियल ॻोठ था ॾिसण में अचे इहे छा आहिनि इहे अलाह साईं जो निज़ाम आहे जेको हले पियो त इन में असांखे तयारी हिकिड़ी त इहे वणकारनि जी इन्हनि जी करणु खपे ॿियो कोशिशि करियूं जेके घर वर ठाहियूं उन्हनि खे गहरा रंग न करियूं सऊदी अरब में जॾहिं गर्मी वधी वई त हुननि ॿाहिरां माण्हू घुराया उन्हनि चयो पहिरियों कमु इहो करियो त तव्हांजे पंहिंजे भितियुनि खे छितियुनि खे अछो रंग करियो गहरो रंग करियो था उन गरमाइश झले थी पोइ गरम थी थियनि तंहिंखां पोइ पंहिंजा असलो का घर हूंदा असांजा अञा बि मटियारी में हवेलियूं आहिनि जेके 24 फुटनि ते छित आहे ठीकु ऐं भित जेका 2.5 फुट जी आहे यकीन करियो लाइट हुजे न हुजे असां त उन दौर जा आहियूं जॾहिं लाइट बि कान हुई सही न सियारे जो मसइलो थींदो न ऊन्हारे जो मसइलो थींदो ॿ पासा पकी सिर हूंदियूं विच में जेका असां सिर हूंदी कची उन्हनि 2.5 फुट में विच में जेका हुनखे बैड कंडक्टर चइबो आहे न गर्मी खे अचणु न ईंदी न थधि खे अंदरि अचणु ईंदी थोरा घर ठाहियो कहिड़ी ज़रूरत आहे बिजली जो बिल हूअं ई जंजाल आहे पर वेल आहे ऐं इहे बचा वठी सघूं था असीं पंहिंजे तौर ते हर माण्हू अगरि चाहे हा त उहो पंहिंजे पंहिंजे तरफ़ां पंहिंजे एंड ते जेको आहे अहिड़े क़िस्म जा क़दम खणे त असां एॾे वॾे डिज़ास्टर्स खां बची बि न सिर्फ़ु बची सघूं था पर जेको आहे असां अगरि ख़ुदा न ख़ास्ता अहिड़े क़िस्म जी का सूरत हाल पैदा थिए थी त हुनखे मुंहुं बि ॾेई सघूं था अच्छा वर्ल्ड बैंक में सां हिकिड़ी मीटिंग थी तव्हांजी उन में छा तइ थियो आहे छा वर्ल्ड बैंक या जेके आलमी इदारा आहिनि उहे हींअर सीरियस आहिनि सेंसिटाइज़ आहिनि त सिंध में जेको आहे सिंध जे माण्हुनि जी मदद उन लेवल ते वञी कजे छो जो जहिड़े क़िस्म जो नुक़सानु आहे सॼी दुनिया में डिस्कस थिए पियो त पाकिस्तान वॾो मुतासिर थियो आहे ऐं ख़ासि तौर ते सिंध त हिन वक़्तु सॼी दुनिया जी नज़रूं बि आहिनि त जेकी फंडिंग बि थिए पई त उन में हिन वक़्तु माना कंसेंस जी ॻाल्हि कयूं त माण्हू जेके आहिनि असांजा जेके आबादगार हुजनि या वरी असांजी हुकूमत आहे उहा हिननि डोनर्स सां उन्हनि जो जेका लह विचड़ आहे उनखे कीअं पिया ॾिसो तव्हां साईं लह विचड़ ही पाण में हिननि जी 2-3 मीटिंगूं सिटिंगूं थियूं पर इहे पाण कंहिं हिकिड़े फ़ैसिले ते बीह कोन सघिया जेके सिंध हुकूमत प्रपोज़ल ॾिना पे उहो हुननि कोन ते सम्झ में आया जेके वर्ल्ड बैंक वारनि ॾिना पे उहो हिननि खे कोन ते सम्झ में आया या करणु नथे चाहियूं पोइ असांखे आऊं नबी बख़्श सठियो नवाज़ निज़ामाणी असां 3 ॼणा वियासीं उते छाकाणि त ऐं सीड कंपनियुनि जो प्रेसिडेंट आहियां आबादगार बोर्ड जे वाइस प्रेसिडेंट सां गॾोगॾु त हुननि खे असांजो इनपुट बि वठिणो हो ॿिज जे हवाले सां त हिकिड़ो प्रोपोज़ल इहो हो त इहे $120 मिलियन आहिनि जेका वर्ल्ड बैंक ॾे थी हाणे इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां त $120 मिलियन नाले में त एड थो अचे इहो एड कोन्हे इहो कर्ज़ु आहे हा इहो जेको असांखे तव्हांखे ई वापसि ॾियणो आहे ऐं अहिड़े ई तरीक़े सां हिननि को $400-500 मिलियन घरनि लाइ बि ॾींदा जंहिंजी कमेटी ठाही अथनि जंहिंजा घर ठही विया आहिनि उहो ठाहींदासीं उन में सिंध गवर्नमेंट वारनि जो ख़्यालु हो त असांखे पैसा ॾिना वञनि त असीं हिन में ॿिज वठूं भाण वठूं ऐं ज़मींदारनि खे ॾियूं हुननि असांखां राय वरिती त तव्हीं ज़मींदारी जे हिसाब में छा था चओ मूं असां सभिनी दोस्तनि उन शइ जी मुखालफ़त कईसीं त जेकॾहिं तव्हां सिंध गवर्नमेंट खे ॾींदो इहा वेंदी टेंडर ते टेंडर में हिनखे पेपरा सैपरा जा रूल ॾिसणा पवंदा 21-22 ॾींहं लॻी वेंदा टेंडर में तंहिंखां पोइ सप्लाई में कणिक ऐं तूरीअ जी पोखी जो टाइम आहे 1 अक्टूबर खां 15 नवंबर ताईं सही टाइम ठीकु वधि में वधि छिके 30 नवंबर जेसीं ताईं हिननि जा टेंडर थींदा तेसीं असांजी कणिक जी मुद वेंदी चई ठीकु ॿियो हुनखे चयोसीं त तव्हां तेली ॿिज असांखे ॾियो छाकाणि कुझु ज़मीनूं अहिड़ियूं आहिनि जेके थोरियूं ख़राबु थियूं आहिनि त कसी ज़मीन में विचोली ज़मीन में तूरियो ॼांबो इहो थी थो वञे ऐं ॿियो असांखे ॾियो सनफ्लावर डालडा जो ॿिज छाकाणि इहो वाहिद फ़सुलु आहे जेको 7 महीननि ताईं पोखे सघिजे थो अगस्त खां वठी फेब्रुअरी ताईं अगस्त खां वठी 7 महीना का बनी वटी ईंदी असांजी अक्टूबर में का नवंबर में का दिसंबर में का जनवरी में त जंहिं भाउ जी बनी जनवरी में वटि अचे त उहो वीचारो डालडा त हाणे कुझु गुज़र त मिले अॻियां जो त कीअं थींदो केतिरो वक़्तु ई करे हलंदो ऐं आऊं इन शइ जे बि ख़िलाफ़ु आहियां चाइनीज़ चवंदा आहिनि न कंहिंखे मच्छी न ॾियो उनखे मच्छी मारणु सेखारियो त उहो पंहिंजे घस ते अची वेंदो ईअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ईअं कयो कंहिं माण्हू ईअं चयो रोज़गार जो त हुनखे चवंदो कुहाड़ो वठी अची वञी काठ वटि हुनखे कुझु पंहिंजे तरफ़ां बि ॾिनो हुनखे रोज़गार ते हेरायो त इहा सुन्नत नबवी बि आहे पोइ तइ इहो थियो त हाणे इहे छा कजनि पोइ असां इहा सलाह ॾिनीसीं त
पहिरीं पैसा तव्हां ॾियो 1 खां 16 एकड़ वारे नंढे खातेदार खे, वॾे खे न ॾियो। वॾो तव्हां पट सट ही करे थो वञे ऐं कंप्यूटराइज़ रिकॉर्ड जे हिसाब सां 82% नंढो आबादगार आहे। 82%। इहे सिंध बोर्ड ऑफ रेवेन्यू जा अंग अखर आहिनि, आउं कोन थो चवां। त उहा ॻाल्हि हुननि खे सम्झ में आई। हाणे चऊं त कीअं ॾियूं, मूं चयो डायरेक्ट पैसा ॾियो। फॉर्म 7 जी कापी, शनाख्ती कार्ड जी कापी, उहा हुन सां लॻायो। डेटा ते नादरा सां तव्हां कंफर्म करियो, जंहिंजो शनाख्ती कार्ड आहे उन ते हर शइ अची थी वञे। जंहिंजी 16 एकड़नि खां नंढो खातेदार आहे उन जे अकाउंट नंबर ते जाज़ कैश में उन माण्हू खे रोकड़ा ॾियो। अवी वठो था मिसाल मूजिबि, हुन जे इलाइक़े में कणिक थिए थी 83, पोइ उहा त TD1 थींदी कान, तव्हां ज़मीदार खे ॾियो। त उते ॿियनि दोस्तनि जेके डिपार्टमेंट वारा उन्हनि चयो त पोइ इहो ज़मीदार पैसा न लॻाए, असीं ॿोरियूं ॾींदासीं। मुंहिंजो ॿोरी नथो विकिणी सघे या जंहिंखे विकिणी हूंदी। हेड़ा ॿुढा पिया आहिनि, मरनि था, खाइण लाइ लंघड़ वेंदा आहिनि, उहे माण्हू वञी विकिणंदा। यार इहे छॾियो, तव्हांजे महकमे जो हाल इहो आहे ज़राअत वारे जो त हारी कार्ड खे 3 साल थिया आहिनि। पंजाब में 6 सालनि खां हले पियो, सिंध में अञा ताईं हारी कार्ड जा 4 आना कोन ॾिना आहिनि। हर साल पैसा फेडरल गवर्नमेंट वटि लैप्स थी वापसि था वञनि। त बाबा छॾियो, माण्हू खे सिधो ॾियो, हुनखे छो कंदो, हुनखे पंहिंजो गुज़र खपे। पोइ हू कणिक जो बिज वठे, डालडा जो बिज वठे, तूरीअ जो बिज वठे, जेको सूट करे, पाण वठे, DAP वठे, टेवी वठे, हुनजी मर्ज़ी। ऐं मूं हिकिड़ी ॿी गुज़ारिश कई त 5000 रुपया एकड़ हुनखे ॿिया बि ॾियो, त जीअं हू ट्रैक्टर वैक्टर जो कमु करे सघे, जे त हुननि एग्री कयो। सही। नदीम साहब, आख़िर में आबादगारनि जे लाइ या वरी जेका ख़ासि तौरु हारियुनि जी जेका ॻाल्हि आख़िर में कयूं पिया असां, उन्हनि जे लाइ कहिड़ो मैसेज हूंदो तव्हांजो त भई हिन सूरत हाल खां निकिरजे त पंहिंजी मदद पाण जे तहत कीअं कनि? छो जो जेको असां लास्ट विज़िट कयो कुझु इलाइक़नि में, त उते असां ॾिठो त उन्हनि जी जेको ज़मीननि में अञा ताईं 1 1.5 फुट पाणी बीठो आहे, उहो निकिरण जे लाइ को बि माना का रस्तो नज़र न पियो अचे उन्हनि खे, त छा कनि? दादा पहिरीं ॻाल्हि त इहो ॿुधाए छॾियां त का बि शइ परमानेंट न आहे। अलाह साईं कंदो, इहो वक़्तु बि गुज़री वेंदो, ऐं असां त अहिड़ी 6-7 महा ॿोॾूं बि ॾिठियूं आहिनि, उहो वक़्तु बि गुज़री वियो। अलाह साईं हर शइ जो घस छॾियो आहे। का बि अहिड़ी तकलीफ़ कंहिं माण्हू खे उनजी हैसियत खां मथे नथो ॾे। अपनी घोट त नशा थी वे, पंहिंजी महिनत करियो, कंहिं में उमेदु आने जी न रखो। ज़मीदारनि जे लाइ इहो पैगाम ॾींदुसि त हे हींअर जेका आगाटी बनी लहे उन में कणिक जेका वांदी थी वञे उन में कणिक हणो, ॿिए में तूरियो, पोइ सनफ्लावर, ऐं उन सां गॾु वण पोखियो पंहिंजी ॿिन्हिनि में। असां वटि हींअर असां जेको पंहिंजो जहान हलायो आहे, उहो जेके असां वण पोखिया उहो कपाए असां हलायो। ऐं एनर्जी जो क्राइसिस पियो अचे। हाणे 26 में चवनि था गैस जेका इहा बि कान हूंदी, त इहो काठ जो ॿारणु खपे, गुटका खपनि, माल जो चारो थिए थो, बबर जो वण हणो, पलड़ो थिए थो, पन थिए थो, टारी थिए थी, आख़िर में काठ बि विकिणो। यार पंहिंजी करियो, बाक़ी वॾेरे भोतार ऐं MNA MP ऑफिसर जे आसिरे में कुझु कोन थींदो। बाक़ी अलाह साईं महिनत कंहिंजी ज़ाया कान थी आहे, ईअं निकिरी वेंदो जीअं मकड़ मां वार। ठीकु आहे साईं। सैयद नदीम शाह साहिबु, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। नदीम, तव्हां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी, हीउ जेको डिज़ास्टर आहे तमामु घणो वॾो डिज़ास्टर आहे, उनखे मुंहुं ॾियण जे लाइ बि हिमत जी ज़रूरत आहे। जेके माण्हू, जेके आबादगार, जेके हारी, जेके हिन वक़्तु मुतासिर आहिनि, साईं जेको ॾाढी सुठो मैसेज ॾिनो त पंहिंजी मदद कयो। ऐं हुकूमत ऐं रियासत खे बि घुरिजे त जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते उन्हनि जी मदद कई वञे, बजाए हिन जे जो अञा ताईं जेको आहे माण्हू सोच ऐं वीचार में पिया आहिनि त मदद थिए त कहिड़ी रीति थिए। नतीजे में ही माण्हू जेके आहिनि जिन जी ज़मीननि में अञा ताईं पाणी बीठल आहे, उहे आबादियूं बि नथा करे सघनि। त हुकूमत खे बि घुरिजे त तकिड़े जेको क़दम खणी ऐं जेको तरजीह बुनियादनि ते हिननि आबादगारनि जी ऐं ख़ासि तौर ते हुननि हारियुनि जी मदद कई वञे। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।